अहले सुन्नत जमात जे उन्हनि अक़ीदनि खे जेके 1300-1400 साल खां वठी पूरी दुनिया समेत बड़े सदीर जे अंदर जारी हा। वो ज़माने जे गुज़रण जे करे, वक्त जे गुज़रण जे करे, हालतुनि जे करे उन्हनि जे मथां जेका गिरद गुबार अची वई हुई वो अल्लाह जी हिक सुन्नत आदत जारी आहे जेका हदीस पाक में मौजूद आहे तो अल्लाह ताला हर 100 साल जे मुल्क ते इन उम्मत जे लाइ उन शख्स के मोकिलींदो आहे जेको उम्मत जे लाइ उन्हनि जे दीन जी तजदीद कंदो आहे। उहा मिट्टी या गिरद गुबार जेका इस्लाम जे चेहरे पाक जे मथां ईंदी आहे ओ वक्त जो मुजद्दिद अची उन गिरद गुबार खे लाहे इस्लाम जो वो असली चेहरो जेको मदीने वारा खणी आया उनखे साफ़ सुथरो करे हुजूर जी उम्मत जे साम्हूं पेश कयो। ऐं पंहिंजे वक़्त में आला हज़रत रहमतुल्लाह अलैह वो कम करे ॾेखारियो। पाण पंहिंजे वक़्त जा मुजद्दिद हा लेकिन सनन सां मोहब्बत करण वारा इन नज़रिए ते रहिया त सदी चाहे गुज़रियल हुजे या हलंदड़ हुजे इन्हनि सदियुनि जो मुजद्दिद वक़्त जो इमाम अहमद रज़ा फ़ाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह आला हज़रत दुनिया जे अॻियां को नओं मसलक कोन खणी आयो, नओ मज़हब आला हज़रत दुनिया जे अॻियां पेश कोन कयो। मसलक उहो ई हो जेको असलाफ खां हलंदो पियो आयो। मज़हब बि नओ कोन हो, उहो ई हुयो। पर हा जॾहिं इस्लामी रसूमात ऐं रिवायात ते अमल ज़ईफ़ थी वञे ऐं माण्हुनि जे अंदर मां मोहब्बत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जज्बात जेके मौजूद हूंदा आहिनि लेकिन वक्ती तौर ते जॾहिं उन्हनि जे अंदर माठार ईंदी आहे ऐं उहे जज्बात थधा थींदा आहिनि त पोइ अल्लाह ताला कंहिं न कंहिं जवान खे दुनिया ते आणींदो आहे। उहा इश्क मोहब्बत जी जा जज्बात जेके ठरी वेंदा आहिनि उन्हनि जे जज्बात खे वरी ताज़ो करे उभारे वठंदा आहिनि। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह वो अर्ज़ इहो कयो त नओ न को मसलो आंदो, न को मसलक आंदो, न को नओ मज़हब आंदो। जीअं त मुखालिफ़नि जो हमेशह इहो एतिराज़ रहंदो आहे असां अहले सुन्नत वारनि खे रज़ा ख़ानी मज़हब जो तानो हणंदा आहिनि। बाबा हे रज़ा ख़ानी मज़हब वारा आहिनि माना आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जे वास्ते इहो इल्ज़ाम बोतान हणंदा आहिनि त को आला हज़रत नओ मज़हब ठाहे खणी आयो हो। न मुजादा वो अर्ज़ कयो मसलक उहो ई हो, मज़हब उहो ई हो जेको 14 सदियुनि खां हलंदो पियो आयो। पर जो उन जे रिवायतुनि जे मथां अमल करे माण्हुनि जे अंदरि थधो थी चुको हो त आला हज़रत रहमतुल्लाह अलैह उन्हनि में हिकिड़ो नओ रूह पैदा कयो ऐं इस्लाम जे चेहरे तां गिरद गुबार लाहे उहो असुल इस्लाम जो चेहरो जेको 14 सदियुनि खां हलंदो पियो आयो आला हज़रत उहो ई दुनिया जे अॻियां पेश तव्हांजो मसलक ही आहे, तव्हांजो 14 सदियुनि खां वठी अक़ीदो ही आहे। उन मसलक जी आबियारी आला हज़रत कई, उन्हनि अक़ाइद जी
आबियारी करो दुनिया जे अॻियां खे पेश कयो त तव्हांजे असलाफ जा अक़ाइद ही आहिनि, तव्हांजे असलाफ जो मज़हब ही आहे, तव्हांजे असलाफ जा मामूलात ही आहिनि। जन अमलनि जे मथां दुनिया एतराज़ कंदी पई आई। आला हज़रत ऐं उन जे ख़ानदान दुनिया जे अॻियां उहे ई शयूं साम्हूं रखियो जेके 14 सदियुनि खां हलंदो पियो आयो। त मुफ्ती अख्तर रज़ा ख़ान अलैहि रहमतुर रहमान जे तमाम ॿुधो आला हज़रत रज़ी अल्लाह ताला जा पेटरा आहे ऐं उन्हनि बि उन ई मशीन खे हलायो जेको आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि छॾियो। सुभान अल्लाह। मजहबी जेका गैरत आहे, मसलक जी जेका गैरत आहे, इस्लाम जे हबीब जो जेको जज़्बो आहे जेको आला हज़रत में भी हुयो ऐं 14 सदियों खां उलमा मुहद्दिसीन मुफस्सिरीन मुज्तहिदीन मुजद्दिदीन जो तरीक़ो रहियो आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि तव्हां असांखे सेखारियो। हुज़ूर जे आल जी मुहब्बत आला हज़रत सेखारी, हुज़ूर जे असहाब जी मुहब्बत आला हज़रत सेखारी। सुलह कुलिया जे नज़रिए खे दफ़न करे छॾियो इहो आला हज़रत असांखे सेखारियो ऐं 14 सदियुनि खां वठी इहो ई सिलसिलो पे हलंदो आयो त मुस्लमान पंहिंजे अक़ीदे जे मामले जे मथां इंतहाई मज़बूत रहंदा आहिनि। भली ॿिए पासे ते दुनिया जी कहिड़ी बि सुपर ताक़त अची वञे लेकिन अक़ीदे जे मामले में कॾहिं बि कंप्रोमाइज़ कंहिं सां न वेंदा हो। असांजो अक़ीदो क़ुरान सुन्नत मंझां साबित आहे ऐं उन जे मथां ई कारगर रहणो आहे। अॼु ॾिसो हीअ उर्स जी तक़रीब आहे। हाणे जेकॾहिं को ईअं माण्हू सम्झे त बाबा ही हज़रत मुफ्ती अख्तर रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैहि उर्स मुबारक मल्हाइनि था या का आला हज़रत जी ईजाद थियल शइ आहे न दादा। उर्स हक़ीक़त में ईसाल सवाब हूंदो आहे ऐं ईसाल सवाब क़ुरान जे रोशनीअ में, हुज़ूर जे हदीस जे रोशनी में, सहाबा जे अमल जे रोशनीअ में यकीनन इहो मामूल भलो आहे ऐं अहिड़ो त भलो आहे जहिड़ो फ़ाइदो करण वारे खे अलाह हूंदो आहे जंहिंजे लाइ कयो वेंदो आहे फ़ाइदो उनखे बि मिलंदो। हुज़ूर जी उम्मत में हिक जमात आहे, सहाबा जे अंदर हिक जमात आहे मुहाजिरीन जी जेके हिजरत करे मके मां मदीने आया। ॿी जमात सहाबा में आहे अंसार जी जन मदीने जा रहाकू बाशिंदा हा। मुहाजिरन खे एड़ी त इज्जत ॾिनी जो पंहिंजे घर में भाईवारी, ज़मीन में भाईवारी, बनी या बाग आ त भाईवारी, 5 खजूं आहिनि 6 खजूं आहिनि 10 खजूं आहिनि त 5 मुंहिंजूं 5 तुंहिंजूं। ईअं माना मुहाजिरीन जो मदद कई त हिकिड़ा आहिनि मुहाजिर सहाबी हिजरत करण वारा, ॿिया वरी अंसार सहाबी मदीने वारा जो मुहाजिरनि जी इज़त कई, उन्हनि जी मुहाजिरनि जी मदद कई। उन मदद करण जे करे उहे सॼा विया अंसार ऐं हू हिजरत करण जे करे थिया मुहाजिर। पर आहिनि ॿई हुज़ूर जा सहाबी, मुहाजिर अंसार ऐं वरी ॿिया उहे आहिनि जेके अंसार मुहाजिरनि खां माना सहाबा खां बाद में आया। हाणे जेके सहाबा खां बाद में आया उन्हनि जो अमल अलाह क़ुरान में ॿुधायो आहे। दुरूद शरीफ़ पढ़ो त बाज़ कयो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीना जाऊ मिन बादिहिम यक़ूलूना रब्बना इग़फिर लना वल इख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना
इन्नका रऊफुर रहीम। अल्लाह फरमायो जेके बाद में आया मुहाजिरन का बाद अंसार साहबा का बाद में तुम्हारा अर्ज कंदा या अल्लाह असांजी भी बख्शिश फरमा। ऐं असांजा उहे ॿार जेके ईमान सां असां खां अॻ में गुज़री विया मौला उन्हनि जी भी बख्शिश फरमा। इनमां इहा बि हिकिड़ी ॻाल्हि मालूम थिए थी त दुआ घुरणु पोयनि जे लाइ इहो कमु आहे मोमिन जो। अबा कंहिंजो कमु आहे? गुज़री वियलनि जे लाइ दुआ घुरणु बेईमान जो कमु न आहे, मोमिन जो कमु आहे। उहो दुआ घुरंदो। इहा आयत क़ुरान जी ॿुधाए थी। ॿिए नंबर ते मोमिन जो कमु अॻियनि जे मथां तनक़ीद न आहे, तान करण न आहे, तशनीह न आहे, बुराइयुनि जो बयान न आहे, इल्ज़ाम हणण न आहे, बुहतान हणण न आहे। जीअं बाज़ माण्हू जो कमु आहे हुज़ूर जे असहाब खे खतवत ॻाल्हाईंदा, रसूलुल्लाह जे सहाब जे शान में बेअदबी कंदा। मोमिन जो कमु इहो कोन्हे, मोमिन जो कमु इहो आहे जेको क़ुरान में अल्लाह ॿुधायो वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना वल इख़्वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान। बाद में थियण वारा अॻियनि जे मथां इल्ज़ाम न हणंदा, बुहतान न हणंदा, उन जे लाइ घटि वधि कोन ॻाल्हाईंदा, तान तशमीह कोन कंदा। मोमिन जेकॾहिं अॻियनि जे लाइ घुरंदा त मग़फ़िरत जी दुआ रब खां घुरंदा। हिकु ॻाल्हि अर्ज़ु इहो मालूम थियो त दुआ घुरणु अॻियनि जे लाइ मोमिन जो कमु। ॿिए नंबर ते मोमिन जो कमु इहो बि हूंदो त अॻियनि जे लाइ दुआ घुरंदो, उन्हनि ते इल्ज़ाम कोन हणंदो, उन्हनि जे मथां बुहतान कोन हणंदो, उन्हनि खे घटि वधि कोन ॻाल्हाईंदो। हा जेकॾहिं मोमिन खां पुॼंदो त उन्हनि जे लाइ दुआ घुरंदो। तॾहिं हुज़ूर फरमायो इज़ा रअयतुमुल लज़ीन यसुब्बून असहाबी, जॾहिं तव्हां उन्हनि माण्हुनि खे ॾिसो जेके मुंहिंजे सहाबा खे घटि वधि ॻाल्हाईंदा, हुज़ूर फरमायो तव्हां उनखे जवाब में हीअं चओ लअनतुल्लाह अला शर्रिकुम, अल्लाह तव्हांजे शर जे मथां लानत फरमाए। जंहिं शर जी तव्हां शुरूआत कई आहे, जो हुज़ूर जे सहाबा खे सतो शिकन कयो था, हुज़ूर जे सहाबा खे घटि वधि ॻाल्हायो था। मोमिन जो कमु हुज़ूर जे असहाबनि खे घटि वधि ॻाल्हाइणो न आहे। मोमिन जो कमु अल्लाह क़ुरान में ॿुधायो आहे त अॻियनि जे लाइ बख़्शिश जी दुआ करो। अज़ीज़ो दोस्तो मुस्लमान भाइरो, दुआ घुरो मोमिन जो कमु। तव्हां साम्हूं अर्ज़ु कयो हीउ जेको ख़ैर ख़ैरात कयूं, उस जूं तकलीफ़ूं कयूं, असल में जो कोई ईसा जो सवाब सुनन अबी दाऊद जी एक हदीस शरीफ हज जे मौके ते हिकड़े इलाइके जा कुछ माण्हू हज जे इरादे सां आया, उन्हनि खे हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु मिली वियो। फरमाई बाबा तव्हां उबुल इलाइके जा आहियो? जी सही। तव्हां जे इलाइके में मस्जिद अलीशार आहे? सही आहे। पाण फरमायो मूंसां वाइदो कयो तव्हां मां कोई मूंखे ज़मानत ॾे, जॾहिं तव्हां पंहिंजे इलाइके में वेंदो मस्जिद अलीशार में वञो, मुंहिंजे लाइ रकातूं पढ़जो या 4 रकात नफ़िल वञी उन मस्जिद इशार में पढ़ी अल्लाह खे अर्ज़ु कयो मौला रकातूं नफ़िल असां पढ़ी या पर पढ़ी अबू हुरैरा जे लाइ पोइ 4 रकातूं या 2 रकातूं जेके बि तव्हां पढ़ी सघो
तो मुके लगाल जी गारंटी जो जमानत हो त जरूर तमाम मस्जिद में वनी मुझे लाए बरकत नफल पढ़ो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साहबी हजरत अबू हुरैरा उनके या गाल चई सही छोटा या गाल चो पाण फरमायो इन जे लाए त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मस्जिद अल निशान जे अंदर जे कोई भी नफल वनी तो पढ़े बरकत पढ़े या चार का तो पढ़े नफल नमाज मस्जिद में पढ़ो जने काम दूरी उठी दो पतरी साहबन सा अल्लाह कह के बेद को न उठारी दो तो पतरी साहबन शान अल्लाह बंद कामिल ने फरमायो पतरी साहबन सा जो केर के कुल्ले कुलाए कुल्ले में मिलाए कद जी को न काम तो देदी देनो पर हाउ दे मस्जिद इशार दे अंदर जे मस्जिद इशार दे अंदर नफल नमाज पढ़ी होगी हुजूर फरमायो वो नफल इशार में पढ़ वारो क़यामत जेडी हो बदरी साधन सा गद बीठो सुभान अल्लाह मां यार बदर में कोन पहुतो हुयुस बदर थी 20 हिजरी में मुजाहिदो दोस्तों मुसलमान भाड़ो हजरत अबू हुरैरा बाद में मुसलमान थियो हो हिजरत में 20 हिजरी में बदर जो वाक़ियो पहला थी चुको हो पर मुझे लाए बरकत नफल या 4 रकात पढ़ो मुके गारंटी जो ज़माना जो तो तभी तो पहले इलाके में तो मस्जिद इशार में पढ़ंदो न छो त इन मस्जिद में नफल पढ़नी फजीलत याद जो कोई इते पढ़ंदो क़यामत जी बदर संगत ही सुभान अल्लाह मोजे लाए बरकत पढ़ो जो उते सवाब मुखे जो अगर नफिल जो सवाब ए जनाबा जी का भला तवा भलू करे छजो के खैरात करे नहीं छदी पर कुरान खादी पढ़ो कुरान पढ़ो नफिल पढ़ो या जेका बदनी इबादत उन जो सवाब वींदो ही को ये बदनी इबादत बदनी बरकत नफिल जी गाला हजरत अबू ने फरमायो बरकत नफिल पढ़ो मुझे नाले ते ई साले सवाब मुखे कंदो पढ़ियो हुनन सवाब हजरत अबू हुरैरा जे हवाले ऐं क़यामत जे ॾींहुं वरी शहीद बदरन सां गॾु बीहण वारो हजरत अबू हुरैरा सुभान अल्लाह अगर नफिल जो सवाब अर्ज कयो त ईसाले सवाब उर्स ईसाले सवाब चाहे उन में महफिल हुजे त ईसाले सवाब कुरान पढ़जे त ईसाले सवाब नफिल पढ़जे त ईसाले सवाब ज्यादा खैर खैरात थे त ईसाले सवाब ज़ाहिरा नफिल जे अंदर रुगो कुरान को न पढ़बो आ उन में फातिहा भी पढ़बी आ सूरत भी पढ़बी आ तस्बीहात उन में होंदा आहिनि सुभान रब्बिल आला उन में होंदो आ सुभान रब्बिल अज़ीम उन में होंदो आ ज़ाहिरा उन जे अंदर तशहहुद भी होंदो आ दुरूद भी होंदो आ माना तमाम ॿियो त खैर खैरात करे सघो था पर जेका बदनी इबादत आ उन जो बि सवाब माण्हू कंहिंखे ॾे त इन हदीस जे मुताबिक़ ॾेई सघे थो सुभान अल्लाह हज़रत अमर बिन आस हदीस पाक में जे तो हुजूर कह सके त सही असा जो वालिद गुज़ारे उन वसीयत कई ही त मुझे तरफा 100 गुलाम आजाद कजो 100 गुलाम अगे गुलाम जो दौर हूंदो हो हुजूर फरमायो जे न गुलाम के आजाद करे गुलाम जे जिस्म में जेतरा बुज़वान हथ अंगुलियों चेहरो टंगू ज़ाहिरा मथे खां छो पेरन ताईं जेतरा उज़वान हिक हिक उज़वे जे सदके अल्लाह ताला हिक हिक भेरो उन जे मथा जहन्नम जी बार हराम फरमाए जैसे असा जे पी वसियत कई त मां मरी वञा त 100 गुलाम मुझे नाले ते कुछ आजाद कजो मुझो भावा हिशाम उन पंहिंजे तरफां 50 गुलाम आजाद करे छॾिया रया 50
अल्लाह जबी बमा तवा का मसलो तो पूछा हजरत अमर बिन आस अर्ज करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाम दे बात पंहिंजे तरफ खां 50 गुलाम अबे जे लाइ आज़ाद करे छॾिया मां पंहिंजो मसलो अवां खां तो पुछो अवां मूंखे ॿुधायो त मां भला 50 रहियल गुलाम बाबे जे वसीयत जे मुताबिक़ आज़ाद कया या न कया छा मुंहिंजे आज़ाद करण वारो सवाब उन ताईं पहुचंदो या न पहुचंदो मसलो हुज़ूर खां पुछे थो मदीने वारे फरमाए अमर बिन आस लौ कान मुस्लिमा जेकॾहिं तुंहिंजो पीउ मुस्लमान हुजे हा पर इत्तिफ़ाक़ सां मुस्लमान तुंहिंजो पीउ कोन्हे पर अगर मुस्लमान हुजे हा ऐं तूं गुलाम उन खां आज़ाद करी हा उन जे पारां आज़ाद करी हा या तूं उन जे तरफ़ां को बि सदको करी हा त तवारी ख़ैरात सदको उन ताईं पहुची वञे हा ये प्रभु मुसलमान कोने तेरे करे सवाब उनखे कोन पहुचंदो अगर मुसलमान हुजे हा त तूं जेको सदको करी हा उन जे तरफ़ां गुलाम आज़ाद करी हा उन जो सवाब अल्लाह उनखे पहुचाया उन जो मतिलबु इहो थियो त ख़ैर को माण्हू करे त सवाब पहुचंदो आहे अगर सवाब न पहुचे हा त हुज़ूर अलैहिस्सलाम कॾहिं बि हज़रत अमर बिन आस खे इहा ॻाल्हि इरशाद फरमाई कोन हुज़ूर जो इहो फरमाइश अगर मुसलमान हुजे हा ऐं तूं कोई लाइ सदको करी हा गुलाम उन जे तरफ़ आज़ाद करी हा त ज़रूर उनखे सवाब मिले हा उन जो मतिलबु आहे त सदके जो ख़ैरात जो नफ़िल जो काने आज़ाद करण जो कंहिं बि नेकीअ जो सवाब जेकॾहिं केरु कंदो आहे त मौत थियो त थियण ताईं पहुचंदो आहे जेकॾहिं गुनाहगार हूंदो त अल्लाह उन जा गुनाह माफ़ फरमाईंदो आहे पर जेकॾहिं नेकोकार हूंदो आहे त अल्लाह वरी उन जा दर्जा बुलंद फरमाईंदो आहे ऐं आलिम खां वधीक नेकोकार केरु थींदो आलिम बि रब्बानी आलिम हिकिड़ा हूंदा न असां जहिड़ा आलिम ऐं इन सां बि न ईअं अलफ़ सां सम्झी छॾियो माना ॿियनि जे लाइ अलमीअ जो सबबु आज़ार जो सबबु ख़ल्क़ जे लाइ आज़ार जो सबबु उहो आलिम न आहे आलिम उहो जेको रब्बानी आलिम हुजे जंहिंखे इल्म जे मथां अमल बि हुजे अगरि इल्म आहे अमल कोन्हे को त उहो इल्म मुजादा कंहिं कम जो कोन्हे उहो इल्म नाफ़े कोन थियो ऐं हुज़ूर दुआ घुराए घुरे सेखारी असांखे त अल्लाह खां दुआ घुरो अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन इल्म ला यंफा या अल्लाह मां तुझे उन इल्म खां पनाह थो वठां जेको इल्म जो नफ़ो न पहुचाए इल्म हुजे त नफ़े वारो हुजे जंहिंसां माण्हू पंहिंजे दुनिया खे बि सीगारे पंहिंजे माण्हू क़ब्र खे बि सीगारे पंहिंजे माण्हू आख़िरत खे बि सीगारे अगरि इल्म आहे तक़वा न आहे इल्म आहे परहेज़गारी कोन्हे इल्म आहे इख़लास कोन्हे इल्म आहे ख़ौफ़ ख़ुदा कोन्हे इल्म आहे ख़ुदा जे क़ुर्ब जो ज़रियो वसीलो कोन्हे तो बस वो अल्फ सां इल्म समझी छॾियो हमसे सां बाक़ी ऐन सां इल्म थींदो कोन्हे को ऐन सां इल्म थींदो इहो आहे जेको ख़ुदा जे बंदे खे ख़ुदा जे क़रीब सुभान अल्लाह निज़ामिया मदरसो मशहूर दुनिया जो अज़हर मदरसो मशहूर आहे काहिरा जे अंदरि मिस्र काहिरा में जे जामिअतुल अज़हर मशहूर आहे इहे ज़माने में निज़ामिया जो मदरसो मशहूर वॾा वॾा आलिम उन में पढ़िया इमाम ग़ज़ाली जहिड़ा मुफ़क्किर बि उन निज़ामिया मदरसे में सुभान अल्लाह ठहिरायो बादशाह उनखे हलाईंदो बादशाह सॼो शाही ख़त ते हलंदो हो अॼु जा बादशाह न जेके ख़ल्क़ जे लाइ आज़ार पैदा कनि अॻे बादशाह हूंदा हुआ खणी सभु ॻाल्हियूं 5 ॻाल्हियूं कसियूं हूंदियूं हो त 2 ॻाल्हियूं खे भलियूं हूंदियूं पर निज़ामिया मदरसे खे हलाए पियो हिकु त बादशाह खे ख़्यालु थियो वेस खे मां मटायां वञा त सही तालिबनि खां शागिर्दनि खां पुछां त इल्मु पढ़ो था छाजे लाइ था पढ़ो छो हिन वेठा
वेस पैदा मटाई आम रायत जोड़ो वेस करे ये खड़ी बादशाह निकरी पियो निजामिया मदरसे पंहिंजे में आयो शागिर्द ॾिसी रात जो टाइम पढ़न था हिक हिक वटि वियो आवाज़ छो थो पढ़े मदरसे में जे मुंहिंजो पीउ जेको आहे सो क़ाज़ी आहे मां पढ़ां इन जे लाइ थो त मां वॾो आलिम थियां जीअं बाबे खे क़ज़ात जो दर्जो मिलियो आहे मुंहिंजो पीउ जेको आहे सो क़ाज़ी आहे अॼु जा जज जस्टिस पुराणे ज़माने जा क़ाज़ी मुंहिंजो पीउ जेको आहे सो जज आहे क़ाज़ी आहे मां तो चवां मां बि पढ़ां त क़ाज़ी थियां ठीकु आहे वरी ॿिए वटि वियो अबा तूं पढ़े थो चई हा काएं साल में कहिड़ो कोरो केतिरो पढ़ियो थी हेतिरो किताब पढ़ंदमि छो थो पढ़े जे मुंहिंजो पीउ आहे मुफ़्ती मां बि चवां थो मां बि मुफ़्ती ठीकु आहे वरी ॿिए वटि वियो अबा तूं पढ़े थो छो ईअं सभिनी खां पुछंदो आयो इमाम गज़ाली बि हिकिड़े कुंड में वेठो न दुनिया खे ख़बर त कोई गज़ाली थी अॼु पढ़ायो मदरसे में कहिड़ी ख़बर हे छा थी अल्लाह ताला कैसा करम नवाजी फरमाए तो को देर कान लॻंदी न बादशाह के खबर त यो गज़ाली थी तो न को गज़ाली के खबर त मां छा थींदुसि इहो जेको आयो आहे हमरा केर आहे शागिर्दनि खे ख़बर ई कोन्हे हलंदो हलंदो इमाम गज़ाली वटि आयो अब तूं पढ़े थो चई पढ़ां थो छो थो पढ़े जे मां पढ़ां हिन जे लाइ थो तो जो बादशाह हूंदा न बादशाह जी हाँ जी बादशाह खुश तॾहिं थींदा आहिनि जॾहिं उन्हनि जे अमर जी इताअत थिए बादशाह जेको अमर करे आर्डर करे रैयत करे उहो कमु करे ख़ुशि था पढ़ां इन जे लाइ थो त जी मूंखे ख़बर पवे मां दुनिया जे बादशाह जी ॻाल्हि नथो कयां मां रब्बुल आलमीन जी जेको सभी हाकिम जो हाकिम आहे पढ़ां तो मूंखे ख़बर त पवे न त कहिड़ी ॻाल्हि में हू राज़ी थींदो आहे कहिड़ी ॻाल्हि में नाराज़ थींदो आहे जंहिंमें राज़ी थींदो आहे उहे कम कयां जंहिंमें नाराज़ थिए उहे कम छॾियां मां इन जे लाइ थो पढ़ां बादशाह दिल में जॾहिं चयो सोचो त हुननि छोकरनि जा जवाब ॿुधाम दिल खटी थी वई त मदरसे खे ज़हराया भली नियत सां त केरु पढ़े ई कोन थो को थो चए त मां क़ाज़ी थियां को थो चए मां मुफ़्ती थियां को चवे दुनिया जो फलाणो उहिदो मिले को चवे त मूंखे फलाणी शइ मिले को थो चवे त मां फलाणी शइ जे लाइ थो पढ़ां माना नियत सभिनी जी इहा आहे दुनिया जा मक़सद दुनिया जा इरादा दुनिया जो माल मता आख़िरत जी ॻाल्हि ई कोन्हे अलाह जी त ॻाल्हि ई कान्हे का अलाह जे लाइ त केरु कोन थो पढ़े दिलि में ख़्यालु कई त हुननि जा जवाब वठी दिल्ली सड़ी वई त मदरसो तो ठहराया पर हिन ॿार जो जवाब ॿुधो त मुंहिंजा ख़र्च सभु सजाया अलाह जेका कम वठे ऐं जेको कम वठे हज़रत जुनैद बगदादी तयारु थियो हज ते हज जी मौसम अचे थी न अलाह जो वली हज़रत गौस आज़म खां अॻु जो गुज़रियो आहे हज़रत गौस आज़म जे मशाइख़ जो शुमार आहे जुनैद बगदादी हज जे लाइ निकितो सवारी ते जो सवार मके जे रस्ते ते हज खणी सवारी खे ॿियारी सवारी अॻिते हली मके जो रस्तो छॾे कुस्तुंतिया जे रस्ते ते हलणु शुरू कयो बुज़ुर्ग जो मां त वञा थो हज जे लाइ मके पर मूं वारी सवारी रस्तो वठो आहे वरी कुस्तुंतिया वारो बुज़ुर्ग चिकण ते सवारीअ खे त हेॾे हले सवारी जी वरी से मुझा वठा लगी पे तो कुस्तुतिया जे रस्ते ते वठु सठु लगी पई आहे बुज़ुर्ग हेॾे चुके सवारी हुन रस्ते ते चुके नेठ अलाह जो वली हुयो सम्झी त भला सवारी जो हरू भरू इन पासे ते छिक थी करे छॾियां सवारीअ खे भली हले इन रस्ते ते ॾिसां त अलाह जो कहिड़ो राज़ ज़ाहिर सुभान अल्लाह हथ खणी सवारीअ मां कढियईं सवारी हलंदी हलंदी हिकिड़े कंहिं इलाइक़े में पहुती माण्हुनि जो अंगो लॻो पियो आहे अबा छा ॻाल्हि आहे जेसीं हिन इलाइक़े जो जेको अॻुवान आहे हुनजे धीउ खे जिन्नात वरितो आहे
जिन्नों के वठंदो आ दौरो पइजी वेंदो आ असां तबीब जे तलाश में आयो को कारो मिले न जे मथा पढ़ाई करे को इलाज करे तेन असांजे कायदा गुआन जे धीउ खे जिन्नात जो असर लही वञे जुनैद बगदादी खे चवण लॻा से तो वटि को हुजे को हुदो हुजे को पढ़ाई हुजे को अमल हुजे को नुस्खो हुजे मुसाफ़िर वटि तिब जा मुसाफ़िरनि वटि नुस्खा हूंदा को इलाज हुजे त ॿुधाए जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि ख्याल कयो मां त वयुसि पे हज ते पर सवारी छिके आई कुस्तुलतिया जे रस्ते ते असलो कुस्तुलतिया मतलब कोन असलो इन न्याणीअ जे इलाज जो मसलो हो जेको अल्लाह जुनैद बगदादी जे हथां पियो करणो चाहे फरमायो वठी हलो शाही माल लॻो इलाइक़े जो अॻवान सरदार शाही माल बादशाह नागर ठहियो पियो आहे बादशाह वेठो आहे परेशान आहे न्योणी उनजी सुधी पई आहे जिन्नात जे करे असर जे करे चवनि था दौरा हुनखे जिन्नात जो असर थींदो आहे अल्लाह जो कामिल वली नजाए जो पढ़ो अल्लाह जे कलमे जी तवक्कुल कलमे तहलील तहलील जो तौहीद जो तहलील जो पहिरियों कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह जे वली उन जो फिरद शुरू करे न्याणीअ जे मुखातिब थी करे उनखे फरमाइनि था जीअं मां पढ़ा तीअं तूं पढ़ंदो वञ तुंहिंजा मर्द बि ख़तम थी वेंदा दर्द बि ख़तम थी वेंदा हर शइ तुंहिंजी ख़तम थी वेंदी बुज़ुर्ग पढ़ो पर ला न्याणी कलमो ज़ुबान सां पढ़ंदी वई जेके उन जा असर सब ख़त्म थी विया हुननि पे सम्झो त जिन्न जो असर जिन्न जो असर हुननि जे चवण जे मुताबिक़ हुयो त उहो असर ख़त्म थी वियो आसिमी ख़लल हो त उहो ख़त्म थी वियो जेके मर्दात में जे पाण सां ख़त्म थी विया उहे पाण हुन इलाइक़े जो जेको अमीर हो सरदार हो मुस्लमान कोन हो उनजी न्याणी भी जेका है मुसलमान कान हुई हज़रत जुनैद बगदादी तीअं ई कलमो न्याणी खे पढ़ायो न्याणी त मुसलमान थी वई उन जो पीउ जेको नजाए ते मौजूद हो उन जो ॾिठो त मुंहिंजी न्याणीअ खे शिफ़ा मिली वई कलमे जे पढ़ण जे करे उन बि कलमो पढ़ियो जेके उन जे हेठां कारींदा उनजा माण्हू हुआ सभई कलमो भरे मुसलमान थिया हज़रत जुनैद बगदादी जे मथां राज़ खुलियो कि मुंहिंजो त इरादो हो त हज ते थो वञा मूं त मके जे रस्ते ते सवारीअ खे आंदो हो पर सवारी वरी कुस्तुलतिया जे रस्ते ते पे आई असुल मक़सद कुस्तुलतिया में अचणो कोन हो असुल मक़सद उन गैर मुस्लिमन खे मुस्तफ़ा जो कलमो पढ़ाइणो हुयो एक कलमो भरे था मुसलमान न्याणीअ खे बि अल्लाह ताला ॾेई छॾी शफ़ा इहो मुजादा जज़्बो तॾहिं थींदो आहे ऐं इन पासे जे तवजो ख़्याल तॾहिं ईंदो आहे जॾहिं को रब्बानी आलिम हूंदो आहे इल्मु उन वटि लुधल हूंदो आहे अल्लाह जे तरफ़ां अता हूंदी आहे इमाम ग़ज़ाली उनखे बादशाह खे इहो फरमायो त मां बादशाह ख़ुशि तॾहिं थींदो आहे जॾहिं उनजे हुकुम जी इताअत थिए ऐं हुकुम जी इताअत तॾहिं थींदी ख़ुशि तॾहिं थींदो जॾहिं उनजे हुकुम खे तस्लीम कयो वञे मञियो वञे इताअत कई वञे मां इल्मु इन जे लाइ थो करां मूंखे ख़बर करे पवे त मुंहिंजो रब कहिड़ी ॻाल्हि में राज़ी थींदो आहे मां उहो कमु कयां ऐं जंहिं ॻाल्हि में अल्लाह नाराज़ थींदो आहे मां उनखे छॾे ॾियां उहो बादशाह पंहिंजे इरादे खे मटाए थो अॻ में त इरादो हो हिननि छोकिरनि जा जवाब मां ॿुधा त मदरसे खे ठहिराया आहिनि ठहिराए थो छॾियां पट थो कयां अहिड़ो माण्हू त को आई कोन जेको अल्लाह जे लाइ इल्मु पढ़ंदो हुजे पर
पर हिकिड़ो माण्हू हो उन जी नीयत भली हुई अल्लाह जे रज़ा जे लाइ ऐं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ बि इल्मु पढ़े जी बसि हाणे इन जे नीयत खे ॾिसी मदरसे खे दुहिरायां थो मदरसो हलंदो ख़र्च बि हलंदो रहंदो दुनिया जो उहो छोकिरो जंहिंसां बादशाह जी गुफ़्तगू ॾींहुं वक़्त जो ग़ज़ाली थी करे पए आला हज़रत जो न रब्बानी आलम रमा चओ सुभान अल्लाह उनजो ख़ानदान रब्बानी आलम जे पंहिंजी पूरी ज़िंदगी मसलक जे लाइ वक़्फ़ करे छॾी उन्हनि जे औलाद ज़िंदगी मसलक जे लाइ वक़्फ़ करे छॾी उन मसलक जे आबियारी जे लाइ उन्हनि अक़ीदनि जे आबियारी जे लाइ जेके 14 सदियुनि खां हलंदे पिया हुआ हुज़ूर जी मुहबत जो अक़ीदो रसूलुल्लाह जे अदब जो अक़ीदो हुज़ूर जे आल जी मुहबत जो अक़ीदो हुज़ूर जे असहाब जे मुहबत जो अक़ीदो आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि तो फरमाईंदो उनके मौला के उन पर उनके मौला के पर उनके असहाब इतरा तेरा सलाम मुस्तफा जान रहमत तेरा सलाम शमा बज़ में हिदायत तेरा सलाम जेका खिदमत कई मसलक जी उहा सभु लिल्लाह फिल्लाह कई इख़लास जो वॾो मसलो आहे ख़ल्क़ में रिया हूंदो आहे नुमा हूंदो आहे मां ॿ तक़रीरूं कयूं इन जे लाइ त जीअं माण्हू खे ख़बर पए त मां मुक़रर आहियां वाइज़ी आहियां जे इहा नियत आहे त सभु वियो अगरि नियत इहा आहे त मां पंहिंजो को इल्म जा नुक़्ता वेही ख़ल्क़ ते ज़ाहिर करणु हिनखे ख़बर पए त मां बि को वॾो आलिम आहियां सभु महिनत पई ॻाल्हि उहा कबी जेका अल्लाह खे रज़ा ख़ातिर कंहिं माण्हूअ खे वणे थी त जी बिस्मिल्लाह नवे नथी वणे त उनजो मसइलो आहे ख़ल्क़ खे वणाइणो मक़सदु कोन्हे को मक़सदु आहे अल्लाह जी रज़ा आला हज़रत दुनिया में इहो ई नतीजो ॾिनो अहले सुन्नत वारनि खे इहो सेखारियो त तव्हांजो कमु आहे अल्लाह खे राज़ी करणु अव्हांजो कमु आहे पंहिंजो ख़ुदा जे महबूब खे राज़ी करणु ख़ल्क़ खे राज़ी करणु मक़सदु कोन्हे को छो त माण्हू पंज कंहिं ॻाल्हि में राज़ी पंज ॻाल्हि में कंहिं में नाराज़ तव्हां इख़लास पंहिंजे अंदरि पैदा कयो ख़ुलूस पंहिंजे अंदरि पैदा कयो लिल्लाहियत पंहिंजे अमल जे अंदरि पैदा कयो कमु जेको कयो ख़ालिस अल्लाह जे रज़ा जे वास्ते कयो छो त जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह बंदर खां पुछंदो त मुंहिंजे लाइ छा अथव सभु पंहिंजी कारगुज़ारी ॿुधाईंदो मौला मां नमाज़ूं आंदियूं मां हज आंदा मां रोज़ा आंदा मां ज़कात आंदियूं मां ख़ैरात आंदियूं मां मस्जिदूं आंदियूं मां मदरसा ही सभु कुझु मां आंदा अल्लाह फरमाईंदो मलाइकनि खे त चेक कयो हिन जेके बि अमल कया आहिनि इन मां मुंहिंजी रज़ा कहिड़े कहिड़े अमल में रखी हुई जंहिंमें मुंहिंजी रज़ा मक़सदु हो त इहो मुंहिंजे लाइ बाक़ी सभु खणो हिन जे मुंह ते हणो सो मुसलमानो इख़लास पंहिंजे अंदरि पैदा कयो ख़ुलूस पंहिंजे अंदरि पैदा कयो नियत पंहिंजी दुरुस्त रखो इख़लास अमल जे अंदरि हूंदो अल्लाह जे रज़ा जे लाइ हूंदो त उनजी कामयाबी बि आहे उनजो फ़ाइदो बि आहे दुनिया जे अंदरि बि आहे आख़िरत जे अंदरि बि आहे अगरि रिया मक़सदु आहे नमूद मक़सदु आहे ॾेखाव मक़सदु आहे कंहिं बि अमल में त ख़ल्क़ खे ख़बर पए माण्हू ॾिसनि माण्हुनि खे मालूम थिए असां हेॾे कम सां आहियूं माण्हुनि खे ख़बर पए त असां ही कमु कंदा
आयो त पोइ बसि या माण्हुनि खे ख़बर पवंदी बाक़ी अजर सवाब मोकिलाए वेंदो। अल्लाह जे ज़ात खां दुआ घुरो अल्लाह ताला मूंखे बि तौफ़ीक़ अता फरमाए, तव्हां सां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए। अमल जेको कयो उहो इख़लास लिल्लाहियत अल्लाह जी रज़ा जे लाइ कयो। तव्हां सां जो महफ़िल में अचो अल्लाह जी रज़ा जे लाइ, मस्जिदूं आबाद कयो अल्लाह जी रज़ा जे लाइ, मदरसा आबाद कयो अल्लाह जी रज़ा जे लाइ, को बि नेकी जो कमु कयो अल्लाह जी रज़ा जे लाइ, नमाज़ अल्लाह जी रज़ा जे लाइ। अल्लाह क़ुरान में मदीने वाले के फरमायो कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। वो तू फरमायो जी नमाज अल्लाह जे लाइ, कुर्बानी अल्लाह जे लाइ, जिंदगी अल्लाह जे लाइ, विसाल अल्लाह जे लाइ। अल्लाह ताला फरमायो यरफ़इल्लाहु लज़ीना आमनू मिनकुम, जिन तव्हां ईमान आंदो आहे मोमिन जे दर्जन खे अल्लाह मोमिन खे अल्लाह बुलंद फरमाईंदो आहे, रिफ़त अता फरमाईंदो आहे। पर वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात, जिन खे अल्लाह इल्म ॾींदो आहे उन्हनि जा दर्जा वरी सभिनी खां बुलंद फरमाईंदो। हज़रत इमाम मोहम्मद के ख्वाब में ॾिठो, पुछे सोना तोसां छा थियो? चई अल्लाह मूंखे बख़्शे छॾियो। अल्लाह फरमायो ऐ मोहम्मद, इमाम मोहम्मद जो नालो इमाम मोहम्मद, ऐ इमाम मोहम्मद मां तुंहिंजे अंदरि इल्म इन जे लाइ न रखियो हो त मां तोखे जहन्नम जे अंदरि मोकिलियां, इल्म मां तोखे तुंहिंजे अंदरि में मोकिलियो रखियो हो इन जे लाइ त मां तोखे जन्नत जो हक़दार बणायो। जन्नत हक़ीक़ी इल्म हूंदो आहे, रब्बानी जेके आलिम हूंदा आहिनि उहे ख़ुदि त जन्नती हूंदा आहिनि, पर जेको उन्हनि सां वाबिस थी वेंदो आहे उनखे बि जन्नती बणाए छॾींदो। अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। बदमिर अदा सदरत इहा ख़िदमत कई ऐं हज़रत ताजो शरीया मुफ्ती अख्तर रज़ा ख़ान अलैहि रहमतुर रहमान जो उर्स मुबारक मल्हायो। अल्लाह ताला उनखे दारे जो सादत नसीब फरमाए। हज़रत ताजो शरीया रज़ी अल्लाह अन्हु जे दरजात खे अल्लाह ताला बुलंद फरमाए। उन जो मेल ख़िदमत उन जो फैज़ उन जो बरकत अल्लाह ताला ताम क़यामत जारी सारी फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।